चवंदा आहिनि फ़कुर सां चओ तव्हां सिंधी आहियो, छो न चऊं? तव्हांखे ख़बर आहे, असांजियूं जेके वॾियूं हुयूं, असांजियूं ॾाॾियूं नानियूं, पार्टीशन खां अॻिते हो पढ़ियल लिखियल हुई, तव्हांखे शायदि ख़बर हुते कॉलेज हुआ, स्कूल हुआ, पर हिकिड़ी तव्हांखे आखाणी थो ॿुधायां। 1940 जे 40s में हिकिड़ी ट्रेन हलंदी हैदराबाद खां कोटड़ी, हुन में टिकट चेकर केरु हूंदो न हो, केरु हूंदी हुई, पोपटी मनसुखाणी। सोचे था सघो था, हुन वक़्त में हिकिड़ी लेडी टिकट चेक कंदी हूंदी, मर्दनि जूं, ॿारनि जूं, ज़ालुनि जूं। हिकिड़ी लेडी टिकट चेकर सिंध में हुई, हिकिड़ी ट्रेन में हैदराबाद खां कोटड़ी। त इहे उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं ॿियनि कम्यूनिटीज़ में चाइल्ड मैरिज पई थिए, ऐं असांजियूं वॾियूं अहिड़े कमनि में हुयूं जेके अॼु माण्हू चवंदा आहिनि कि हे विमेन एम्पावरमेंट आहे। असां त विमेन एम्पावरमेंट ॾिठी हुन वक़्त में, त कीअं न चऊं, कीअं न फ़कुर सां चऊं असां सिंधी आहियूं।